शाजिया, ओ शाजिया, ओ अमर शाजिया। छा थियो चाची? अमर थियो कुछ कोने, रोज़े जो टाइम थी वियो आहे। रोज़ो रखो भला उथी के ॿ टे लोला विझ त मुड़ुस बि रोज़ो रखंदो, मां बि रोज़ो रखंदसि। मुंहिंजी तबियत ख़राब आहे चाची, 12 घुरायो अॼु। छा थियो तुंहिंजे तबियत खे? अमर कुछ मूंखे चङी पेट भली में अथव ईअं? सूर आहे, तबियत मुंहिंजी ख़राब आहे। पुट खे चओ त 12 वठी अचे होटल तां। अल्लाह रखो दणी, तबियत ख़राब थी वैसे शामे तबियत है शाम रोज़ो खोली जगू शरबत जो गड़काए वई वरी तबियत ख़राब थी तबियत वई। ख़राब आहे, मुंहिंजे पेट में ॾाढो सूर आहे। सोचे समझी खाओ न। उन महिल ॿई ज़ाल मुड़ुस अंधा थी किरी था पओ, थालियूं था चटियो। को हिंदाणे जी ज़रीका थे का बि शइ छॾे। पेट में दर्द, हाणे पंहिंजे पुट खे सॾाए त वञी करे वठी अचे होटल तां। मूंखां कुझु कोन थो थिए। अल्लाह, हिन खां कुझु बि नथो थिए। मां हे ॿकरियुनि खे गाह हुजां त मां ॻाल्हायां थी हिन सां, जेको वांदो आहे वाठो पलाए मांखे अलाए काॾो हिन भाग जो टोकरो खणी अची घर में विझे। तबियत ख़राब आहे मुंहिंजी। सदको हेड़े मुंहिंजी जीजल अमड़ हेड़े सदको भटारी पंहिंजी ज़ाल तां वॾो तव्हांजो प्यार ॾिसां तो यकीन कयो दिलि ठरी पई थी पए। रमज़ान जे महीने में अलाह साईं मूंखे अहिड़ियूं खुशियूं पियो थो ॾेखारे। शर्म त नथो अचई? हा, काथे ॿुॾे त नथो वञी कंहिं दुबे में, को हया थिए थो त फरमाशूं त ॿुध फरमाशूं अॼु वञी होटल तां वठी खाओ। मुंहिंजी तबियत ख़राब आहे, मां न पचाईंदसि। अड़े हयावती चवां थी त अॼु जो अॼु घरो कढेसि, मूंखे न खपे अहिड़ी नुंहुं। हा, छा जो सैरी न कई अथव छा? कंहिं बि शइ में बिस्मिल्लाह न अथसि। रातो का थांव पया थी पई थियूं कुतियूं लकिन उहे। हा, ख़ैर आहे, वरी उन में मां लकींदो आहियां त तव्हां खाईंदा हो छा? वरी बि त मां खाईंदो आहियां न। मां तूं परेशान न थी न कई अथई मानी। तबियत ख़राब आहे, राति खां वठी होटल तां वञ, पराठा वठी अच, अंडा वठी अच। 12 होटल खुलिया कान्हनि पिया छा? हुकुम आहे बेटा, तूं परेशान चाची त रुगो मुंहिंजे मथां थी चीके, सम्झाइसि पंहिंजी ज़बान में। अमड़े चीके अबे जो सिर खयो त मुंहिंजो सिर खंदी। हा, करे छा थो ये चमचागिरी ज़ाल जी? अबे जो सिर खयो अमर, अबे जो सिर खयो। हूअं त बीमार आहे, हूअं त वलूट अथसि। हा, हिते त पराठो बि खाईंदी, अंडो बि खाईंदी, कीमो बि खाईंदी ऐं ताम थी तलबे। चवां थी उथी ऐं टेम सां कर मां हेठि विझी चा माल खे त कयांव न सिधो। बीमार आहे, सभु हिन लाइ बीमार आहिनि। मां चवां थी अहिड़ी तादी कंदी मां, या इहा माई घर में रहंदी या मां रहंदी। इज़त वारो आहे न त पोइ ईअं कंदे। चवंदा आहिनि रमज़ान में जेको तो शैतान बदिजी वेंदो आहे। मां तुंहिंजे दिमाग़ ते हर वक़्तु शैतान सवार थियल आहे। हा, मां शैतान आहे, हाणे मूंखे लफ़्ज़ थो ॻाल्हाए। हा, एॾो त लड़बो आहे भला। एॾो थप हणबो आहे त हक़ त तोखे मां हणां थी जेके त ख़बर पइजी हूंदी। मां हे ॾेई चा माल खे गाह, चवां थी उथारेसि, चवां थी कननि मां रत वहे थो। कननि मां रत थो वहेसि। छा भला मां पराठो वठी थो अचां, तूं खाईंदे न? तव्हां खाओ ॿई बसि, मां कमाइण वारो आहियां। मां लोड़े थो अचां, पोइ किथां बि चोरियूं करे। हाणे पराठो वठी ईंदो, हाणे कमाइण वारो थियो आहे। सॼी उमिरि मां परावन घरनि जा कम कया, हिनखे पालियो। उन महिल अमां शादी कराए राति चयो मैं 50 रुपया तॾहिं त न सवार घुरायां बा, मथो थो फिरे मुंहिंजो। त चई त मूंखे 50 रुपया कोन्हे, को 10 रुपया पिया आहिनि। ऐं हाणे पराठा ईंदा, फुलवाण ईंदा, उहो खाईंदी वेही। हाँ, पचाईंदी न। इहा अलाए काॾो देगिल थी अचे असांजे घर में। बवा का पैसे पेढ़ियूं ॿे बुनियादियूं जो ससु खे जवाब ससु हूंदी आहे मां जे मिसाल मोह न कंदसि। हा, न कंदसि कोन ज़ाले साम्हूं बेस्तो न कर। दुनिया चाय जा प्यार कंदी आहे, ईअं कुटी दी आहे। ख़ैर तूं परेशान हरू भरू थी चीके, वञी करे होटल तां वठी अच, जान छॾाए। सुबुह सां राति जो सुम्हण, इन जे करे शादी मूंसां कई हुई। तूं बि नहीं आहे न, परेशान न थी। थुकल राति जो 3 बजे बि निंड नथा करण ॾे, उथी पराठा पचाए, पराठा खाईंदा आहिनि सभु। वञ होटल तां वठी अच। ऐं कोन कंदी साईं, पेट में सूर आहे, मूंखे निंड पूरी कोन्हे मुंहिंजी। ॿुध, अम्मा अचण वारी आहे, वरी भाउ ॿारे ॾिठी। हे पहिरें तूं पोइ इज़त बचाए, बग़ैर हणी ॾे, महिरबानी कर। मां कोन कंदी साईं, पहिरें तो मां कोन कंदी साईं। माशूक मूंखे न खपाए, कोन कंदी साईं मां। तबियत मुंहिंजी ख़राब आहे। अम्मा अची वई, अम्मा अची वई। हाँ, इहो तुंहिंजो हया वा गैरत आहे त वेठो तो पेड़ा चोरे। ओ पेरे पवंदी सान, चवंदी सान, रही वञो रात बंभोर में। हे मोहम्मदी, हाँ,
रमज़ान में बुझो ॾिबो आया छा थियो थी अम्मा? अबा न जाया तोखे बुझो जाई बि न ॾिबो आहे रमज़ान में। मां तुंहिंजी ॾोही पर हया तुंहिंजो इहो त पहिरें थो पस त उथी रोज़े जी तयारी कर ऐं मानड़ी पचाए। हा अञा ताईं मां लोड़िया, अञा ताईं मां पई हथ साड़ियां, बाक़ी छाजे लाइ आहे? वॾनि खां ॿुधो त अधु जन्नत अमड़ जे पेरनि में आहे त अधु जन्नत वरी ज़ाल जे पेरनि में आहे। इहा ॻाल्हि यादि रखजां। तो चयो मूंखे विसरी वई कसर थी यार। पहिरियों मां ॿुधंदी हुअसि त रनमुरी त हूंदा आहिनि पर हे त अखियुनि सां ॾिठ में अबे खां सिखियो आहे, अबे खां सिखियो आहे। अलाए छा घोटाला पीआरे खारायोसि जो अकुल को ई अंधो करे छॾियोसि। ॾिस त मेरे कीअं हणी वेठी आहे। मां चवां थी जी मूंखे न विड़ पंहिंजे सां ॻाल्हा मूंसां जहिड़ो न कर, मूंसां विढ़ांद छिड़ांद न कर, पंहिंजे सां हिकिड़ो मिंट तव्हां ॿिन्हिनि जे झेड़े जो हिकिड़ो ई मसलो आहे, मां हल कयां। ठीकु आहे तव्हां इहे झेड़ा ख़तम न कंदव। हा अटो काथे आहे? मां मानी पचाए थो अचां। तव्हांखे मां सारी थो करायां। बसि काथे कहिड़े पासे ॿुधायो? पचाए वञ, चवां थी पचाए वञ। पचाया तो मुंहिंजो पीउ बि पचाईंदो। पचाईंदो छो न पचाईंदो? वञा थो न। पचाईंदो हो न पचाईंदो? विड़ो न तव्हां ये बाहूं तो ॿुधा विड़ो न। चवां थी बेहया हल चवां थी पचाया कराए तव्हां ॿिन्हिनि खे पाॾो करे छॾियो आहे। पालो करे छॾियो थे मांखे पालो करे थे मां खे। हा सुबुह सां उथी सॼे घर जो कमु न कई न त पोइ मांखे त घर में नज़र न अचिजे। हा चुप करे वे हाणे चाची वयो न मानी पचाइण वयो बसि मिलंदई न हाणे चुप करे वे। अटो बि कोन्हे तेल लूण न मिर्च छा ठाहियां? चाची खां पुछ, चाची चए थी घर पचाए चाची खां पुछ न। तोखे बाक़ी छाजे लाइ तो कंहिंजी बि ख़बर न थिए त अटो काथे आहे ऐं मुड़ुस खे थी त चाचीअ खां पुछ, चाचीअ खां पुछ। हर हारो मोहकारो ॿिन्ही जो मल्हाए थी मोह ते अथव।